अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां खे भली कार मां है फराशा। सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। हरम्स वारो सामूंडी लंघ खोलण लाइ अमरीकी सदर जी मदद जी दरख़्वास्त खे मोट न मिली। को बि मुल्क साम्हूं नाहे आयो। चीन, बर्तानिया, जापान, ॾखण कोरिया ऐं फ्रांस इनकार करे छॾियो। बर्तानवी अख़बार जो चवणु आहे त बर्तानिया जे वज़ीर आज़म अमरीकी सदर खे ॿुधायो आहे त बर्तानिया जंगी जहाज़ मोकिलण जे लाइ तयारु नाहे। जापान जी पॉलिसी चीफ जो चवणु आहे त ख़िते में का वॾी तब्दीली अचण खां पोइ जहाज़ हरम्स वारे लंघ मोकिले सघजनि था। चीन बि ट्रंप जे मुतालबे ते ख़ामोशी अख़्तियार करे वरिती। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त असां ईरान सां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं, पर लॻे थो त ईरान ॻाल्हियुनि लाइ तयारु नाहे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त हरम्स वारे सामूंडी लंघ बाबति 7 मुल्कनि सां ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे। उन्हनि खां हरम्स वारे लंघ जी हिफ़ाज़त जो मुतालबो कयो आहे। चीनी सदर सां रिथियल मुलाक़ात में देर थी सघे थी। ट्रंप इंतज़ामिया हरम्स वारे सामूंडी लंघ मां गुज़रंदड़ जहाज़नि जी हिफ़ाज़त लाइ घणी मुल्की इतिहाद जे ऐलान जो मंसूबो जोड़े वरितो। अमेरिका अख़बार पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त ट्रंप इंतज़ामिया तरफ़ां हलंदड़ हफ़्ते इतिहाद जे ऐलान जो इम्कान आहे। केतिरनि ई मुल्कनि हरम्स वारे लंघ मां गुज़रंदड़ जहाज़नि खे सिक्योरिटी ॾियण लाइ इतिहाद ठाहिण ते इतफ़ाक़ कयो आहे। ईरानी पासदारन इनक़लाब अमरीकी सदर खे खुलियल चैलेंज ॾेई छॾियो। पासदारन इनक़लाब चयो आहे त अमरीकी सदर चयो हो त ईरान जे सामूंडी फ़ौज खे तबाह करे छॾियो आहे। ट्रंप हिमत करे अमरीकी नेवी ईरानी नौर में मोकिले। पासदारन इनक़लाब पंहिंजे बयान में वधीक चयो आहे त 10 साल अॻु तयारु कयल मीज़ाइल इस्तेमाल करे रहिया आहियूं। अञा उहे मीज़ाइल इस्तेमाल नाहिनि कया जेके जून 2025 खां पोइ तयारु कया विया हुआ। ईरान जे क़ौमी सलामती काउंसिल जे सेक्रेटरी अली लारेजानी चयो आहे त 9/11 जहिड़ो वाक़ियो करे इल्ज़ाम ईरान मथां मढ़ण जी साज़िश थी रही आहे। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते पंहिंजे बयान में अली लारेजानी वधीक चयो आहे त ईरान बुनियादी तौर ते अहिड़नि दहशतगर्द मंसूबनि जे ख़िलाफ़ आहे। ईरान जी जंग अमरीकी अवाम सां नाहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह कराची जे सिविल अस्पताल लाइ 50 अरब रुपयनि जे मास्टर प्लान जी मंज़ूरी ॾेई छॾी। मंसूबे तहत सिविल अस्पताल जे एराज़ी वीणी कई वेंदी। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो आहे त सिविल अस्पताल कराची में मरीज़नि जे बिस्तरनि जो अंग 2142 मां वधाए 2642 कयो वेंदो। ज़बून हाल इमारत जी जाइ ते जदीद मेडिकल ऐं सर्जिकल टावर तामीर कया वेंदा। पंजाब जे शहर सादकाबाद में दुकान जी छत ड्रही पई, 8 औरतूं फोत, 50 खां वधीक ज़ख़्मी। मंठा रोड ते बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी रक़म वठण लाइ पहुतल औरतुनि मथां दुकान जी छत किरी पई। 8 औरतूं थॾे ते फोत, 50 खां वधीक ज़ख़्मी। रहीम यार ख़ान जी शेख ज़ैद अस्पताल मुंतक़िल। हैदराबाद जे ख़ानगी अस्पताल में वियम जे 2 ॾींहनि बाद औरत फोत वारसनि जो डॉक्टरनि ते ऑपरेशन दौरान ग़फ़लत जो इल्ज़ाम ऐं एहतिजाज। पेटाबाद जे रहवासन 40 वरनि जी राबिया वियम जे ऑपरेशन बाद 2 ॾींहनि खां पोइ फोत थी वई। वारसनि एहतिजाज कंदे चयो आहे त ऑपरेशन बाद औरत घर पहुती त संदसि तबियत ख़राब थी वई, जंहिंखे अस्पताल आंदो वियो त डॉक्टराणीअ ॿीहर ऑपरेशन करण जो चयो। 3 कलाकनि ताईं अस्पताल में तरसण बाद ॿुधायो वियो त राबिया फोत थी वई आहे। बावड़े विचो रोड हादसो, माउ ऐं धीउ फोत, हिकु ॼणो ज़ख़्मी। कमु शहीद बस स्टॉप वटि ट्रैक्टर ट्रालीअ जे टक्कर में मस्मात नुसरत ऐं संदसि धीउ फतुल थॾे ते फोत थी वई। मोटरसाइकिल सवार रफ़ीक अहमद चाचड़ सख़्त ज़ख़्मी। औरतुनि जा लाश अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद घर पहुचण ते घर में कोहराम। दादू वेझो ज़मीन जी मालिकीअ तां 2 धुरियुनि में झेड़ो, हिकु ॼणो क़त्ल, 2 ज़ख़्मी। ॻोठ फतह मोहम्मद काबूरो में काबूरा बिरादरीअ जे 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबबि हिकु ॼणो नूर मोहम्मद काबूरो मारिजी वियो। ख़ैर मोहम्मद ऐं शेरल काबूरो ज़ख़्मी थी पिया। चक वेझो रुस्तम जे कचे में कार हणण इल्ज़ाम हेठि पीउ हथां मुबैना, कार हणण इल्ज़ाम हेठि नौजवान धीउ क़त्ल। ॻोठ सोढो कमालाणी में मुमताज़ कमालाणी पंहिंजी नौजवान धीउ शहरिया खे कार हणण इल्ज़ाम मड़े क़ैद करण बाद क़त्ल करे छॾियो। लाश जी ॻोल्हा जारी।